अल्लाह जी मेहरबानी सां भाइरनि जी दोस्तनि जी शिकारपुर जे ग़रीब आवाम जी ग़रीब भाइरनि दोस्तनि जी दुआनि सां अल्लाह जी मेहरबानी सां अॼु हिन केस मां भरी थिया अल्लाह जो लख शुक्र। हे केस हुयो 2007 जो जेको मुंहिंजो नॉमिनेशन फॉर्म भरियो हुयो हुन में जेको मुंहिंजो नाइल जो हुयो वरी उन खां पोइ 2013 वारी इलेक्शन विड़ी से अल्लाह जी मेहरबानी सां कढी से उन खां पोइ जेको फ़ैसिलो ॾिनो पंहिंजो इलेक्शन कमीशन उन में असां रिव्यू में वियासीं सुप्रीम कोर्ट में। शुक्र अलहमदुलिल्लाह सुप्रीम कोर्ट मां असांखे इजाज़त मिली इलेक्शन वेहण जी ऐं जेकी तायात पाबंदी हुई उहा अल्लाह जी महिरबानी सां ख़तमु थी वई। हितां असांजी पार्टी जे वर्करनि दोस्तनि शिकारपुर जे ग़रीब माण्हुनि जी दुआनि सां ऐं पंहिंजे वॾनि जी दुआनि सां अल्लाह साईं मूंखे हमेशह जीअं हर दफ़े हर केस मां अल्लाह साईं मूंखे शुक्रू कयो आहे। अल्लाह साईं जी महिरबानी सां अॼु हिन केस मां बि बरी थी विया ऐं इनशाला बाक़ी हाणे हिकिड़ो केस आहे अल्लाह साईं जल्दी हुन मां बि बरी साहब घणो वक़्तु ई सॼो केस हलियो जेको इहो साईं हूअं त 2007 खां हलियो पर इन असां जेको मतिलबु वियासीं हाई कोर्ट इलेक्शन कमीशन या सुप्रीम कोर्ट उहो 2013 खां पोइ वियासीं हुनखे तक़रीबन 7 साल थिया। 2014 में मां रिव्यू में वियुमि हुनजो फ़ैसिलो जेको आहे 2 फरवरी 2020 ते आयो ऐं हुन डिटेल ऑर्डर जेको आहे उहो हाणे थियो अगस्त 22 अलाए 23 अगस्त 22-23 अगस्त। पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरे पाकिस्तान में माण्हू बीहारदी पूरी सिंध में माण्हू बीहारदी ऐं इंशाल्लाह पूरे ज़िले में माण्हू बीहारदासीं। ॿियो मीर साहब मुसलसल म्यूनसिपल कमेटी मसइलनि जो शिकार आहे हिन दफ़े पीपी शिकारपुर सिटीअ जे सदर 200-250 वाद कढिया आहिनि। तकरार पार्टी में घर में थोरी ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं ऐं बाक़ी हाणे जेसिताईं ऑर्डर जो मसइलो आहे त उहो पार्टी वारनि खां जेके ॿाहिरि असांजा दोस्त आहिनि इम्तियाज़ शेख साहब आहे या अकील अब्बास साहब आहे त उन खां पुछी था सघूं छा मसइलो आहे मूंखे मीर साहब मजमूई तौर अकील अब्बास सूमर साहब जी जेका म्यूनसिपल जी चेयरमैनशिप रही उनजी कारकर्दगी अवां कीअं था ॾिसो? माशाल्लाह तमामु बहितर। असांखे त उहो मतिलबु ईअं नथा चऊं त सफ़ा पर बहरहाल तमामु बहितर सुठो। मीर साहब हिकिड़ो मामिलो थियो हुयो जेको अवां जो केस हले पियो नेब में उन में इहा शइ साम्हूं आई त शिकारपुर जो अॻूणो जेको चेयरमैन हुयो सनी संजराणी साहब उन को अवां जे हवाले सां के कागज़ात हुया या कुझु शयूं हुयूं जेकी नेब में उन पहुचायूं उन खां बाद में सनी संजराणी साहब बि हिते प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई त उन में हुन त तरदीद कई त मां उन में न आहियां पर जेको अकाउंटेंट हुयो जंहिं उहे कागज़ात पेश कया हुआ या ॾिना हुया उन चयो त उहो इम्तियाज़ शेख साहब जो रखरायल हुयो। इहो छा मामिलो हुयो ऐं छा हिनजी हुई? हाणे जेसिताईं अकाउंटेंट जो हवालो हो त हाणे कोर्ट में केस हले तो उन ते मां कुझु नथो चई सघां। उहो जेको बि उनखे चवणो हुन कोर्ट में चयो उन मां सम्झां सर्टिफाइड जेको उन ऑर्डर हूंदो मां तव्हांजे दोस्तनि ते चवंदो त सभिनी ने हिकु कॉपी ॿुधाए छॾंदुमि जेको बि चयो आहे। उहो केस अञा हले पियो मां उन ते को तबसरो नथो करे सघां। बहरहाल जेसिताईं जेको तव्हां ॿिए माण्हू जी ॻाल्हि था कयो हाणे उन जे लाइ तव्हांखे मां वधीक कुझु नथो चई सघां। सिर्फ़ु एतिरो ई चवंदुसि त जंहिंजो पीउ नलकनि जा बोर कंदो उहो 1.5 करोड़ जी गाॾी ते चढ़ी अची करे सरदार कोड़ा खान जे पोटे लाइ चए थो त उहो 40 लखनि जी चोरी करे। मां उनखे तव्हां साफ़नि जे थ्रू बि चवां थो त अगरि मुड़ुसु माण्हू आहे अलाह खे हाज़िर नाज़िर ॾिसी अची करे माण्हुनि खे शिकारपुर जे अवाम खे ईअं ई ॿुधाए त बाबल ख़ान ज़िंदगी में मां कॾहिं 10 लीटर पेट्रोल जी पर्ची बि घुराई। मां अगरि उनखे कॾहिं कंहिं फ़ोन कई हूंदी त कंहिं दोस्त लाइ कंहिं ग़रीब लाइ पघार जे लाइ कंहिंजी पघारां बंदि हूंदियूं उन खां अलावा कॾहिं बि मां उनखे का न उन खां कॾहिं को मां ठीको वरितो आहे न ई मां उन खां कॾहिं का ॿी का अहिड़ी का शइ वरिती। अगरि उहो मुड़ुसु माण्हू आहे त अची ॿुधाए। बाक़ी हाणे जेसिताईं नैब जो सुवालु आहे नैब खे त सिर्फ़ु असां था नज़र अचूं बाक़ी हो जंहिंजो पीउ अॼु खां 10 साल पहिरियों ताईं नलकनि जा बोर कंदो उहो 1.5 करोड़ जी गाॾी ते चढ़ी अचे ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु प्रेस कॉन्फ्रेंस थो करे उहो शिकारपुर जो अवाम बि सम्झे थो ऐं इनशाला शिकारपुर जे अवाम वटि मां वेंदुसि हुन जो फ़ैसिलो शिकारपुर जो अवाम ई कंदो त मां जेको आहे कहिड़े तरीक़े सां अलाह मां उमेदु आहे मां यकीन आहे त इनशाला हिन केस में मां भरी थींदुसि। तव्हां ॾिसो 25 महीनो आहे मां वेठो आहियां जेल में छा मुंहिंजो एॾो वॾो केस आहे जो 25 महीननि में नथो थी सघे। सुप्रीम कोर्ट जी डायरेक्शन आयल आहिनि 2 डायरेक्शन हाई कोर्ट जूं 2 डायरेक्शन आयल आहिनि त मुंहिंजो केस जल्दी हलायो वञे उनजे बावजूदि मुंहिंजो केस नथो हलायो वञे नैब नथी हलाइणु चाहे
असां ट्रायल कोर्ट में डे टू डे जी बि मां एप्लीकेशन कयां जेकी मां तव्हांजे कुझु साफ़ी दोस्तनि जे व्हाट्सअप ते कई आहे, वरी बि कराईंदुसि तव्हां हींअर। मां पंहिंजे हमराहनि खे चवां थो तव्हांखे सभिनी दोस्तनि खे व्हाट्सअप कंदा। मां त चवां थो मुंहिंजो डेली जी बुनियाद ते केस हलायो वञे त जीअं शिकारपुर जे अवाम खे ख़बर पए मां अवामी नुमाइंदो आहियां। मुंहिंजो ख़ानदान, मुंहिंजो नसल चौथीं पीढ़ी खां पार्लियामेंटी सियासत कंदो थो अचे। मां वरी बि चवां थो तव्हां दोस्तनि जे थ्रू, अगरि कोई बि मुंहिंजो मुखालिफ़ जेको बि जेतिरी बकवास करे थो भले वेही करे, मां उन ते को तबसरो न कंदुसि जेको प्रेस कॉन्फ्रेंस करे पियो तव्हांजे साम्हूं वेही करे ऐं उन इशारा ईअं आहे जीअं कराची जे सिग्नलनि ते हिकिड़ा माण्हू अजीब जेके हूंदा आहिनि उन्हनि नमूने उन जा इशारा, उनजो मां नालो खणण बि नथो चाहियां, छो जो हो हिन मुल्क में रहियो ई न आहे, हुनखे तुंहिंजो आदाब ई न आहे। अगरि हुन में इहा शइ हुजे हा त हुनखे एतिरो अकुलु हुजणु घुरिजे आहे त मूंखे अलाह साईं जी महिरबानी सां जेके फ़ैसिला थींदा आहिनि रब जी मर्ज़ी सां थींदा आहिनि। अलाह जी मर्ज़ी हुई, अलाह जी मर्ज़ी सां मां 2-4-5 क़ौमनि जो सरदार ऐं हो मुंहिंजो ईअं ग़लति नालो खणे, ठीकु आहे मां त खणी बर्दाश्त करे थो वञा, मुंहिंजो को क़ौम वारो बर्दाश्त नथो करे सघे, पर मां हुन पढ़ियल लिखियल जायल लाइ कुझु न कयो। मीर साहब पंहिंजो असांजी सिंध गवर्नमेंट ऐं असांजी लीडरशिप वेही करे गॾिजी डिसाइड कंदा उहो जेको जेके म्यूनिसिपल जा मां ॻाल्हायां थो आबिद खान खे चवां थो, इम्तियाज़ शेख साहब खे चवां थो, इंशाअल्लाह अलाह कंदो। असां त इहो ई चवंदा सरदार ग़ुलाम अहमद खान जी पॻ आहे, उहा सरदार ग़ुलाम अहमद खान जे घर में ई रहे त बहितर मीर साहब इंशाअल्लाह अलाह कंदो बहितर। असांखे त अलाह मां इहा ई उमेद आहे बहितर ई। मिसाल शिकार में बदमनी इलाही वधी वई आहे, माण्हू न घरनि में महफ़ूज़ आहे न